तौफीक अता फरमाए, हिम्मत अता फरमाए। अजो की रात फटाकन जी ना है, अजो की रात निंड जी ना है, अजो की रात सुमन जी ना है, अजो की रात रात तमाशे जी ना है, अजो की रात खुदा के राजी करने जी रात, खुदा के राजी करने जी रात, खुदा के मनाइण जी रात, रुठल रब के परचाइण जी रात। अबा करे हिसाब कयो आ त नमाज़ूं केतिरियूं कज़ा थी वयूं, करे हिसाब कयो आ त केॾा गुनाह असां जा थी विया आहिनि, करे लिखियो आ। पर खुदा जी ज़ात अहिड़ी अथव जो गुनाह बि मेटे छॾींदी आहे। नुज़हतुल मजालिस जे अंदर अल्लामा अब्दुर रहमान सफूरी लिखियो आ त हिकिड़ो बगदाद जे अंदर हिकिड़ो शख्स हुयो, उहो जेको गुनाह कंदो हो त पंहिंजे रजिस्टर ते लिखंदो हो। हुन खां गुनाह थींदो हो न, कापी हिकिड़ी रजिस्टर हुयो, असां ते लिखंदो हो अॼु ही गुनाह कयमि, अॼु ही गुनाह कयमि, अॼु ही गुनाह कयमि। हिकिड़े दफ़े उन जे दरवाज़े ते हिकु मिस्कीन औरत आई, बेवह मुड़ुस मरी वियो, ॿ यतीम बच्चा हा, बुख पिया मरनि, आई दरवाज़ो खड़काए, अंदरां उहो गुनाहगार शख्स निकितो। माई साहिबा खे ॾिसी हुन जे दिलि में बुरो इरादो थियो त हिन सां ज़िना कयां। उन औरत खे बांह खां वठी पंहिंजे जॻह जे अंदर वठी आई, दरवाज़ो तो बंद करे औरत सां ज़िना करण जो इरादो तो करे। उन औरत चयो आ त बीह, हिकु मुंहिंजो अर्ज़ ॿुध, हिकु ॻाल्हि ॿुध, उन खां बैद तुंहिंजी मर्ज़ी आहे। मां मिस्कीन आहियां, ग़रीब आहियां, मुंहिंजा बच्चा यतीम आहिनि, बुख ते हुया, तॾहिं तुंहिंजे दरवाज़े ते आई आहियां। तू मूंसां गुनाह पियो करी, तू मूंसां ज़िना पियो करी, पंहिंजे महलात जा दरवाज़ा बंदि करे छॾिया अथई। केरु कोंदो ॾिसे, पर यादि रखजां जो था दरवाज़ा दुनिया का वो तुमने बंद कर डाला, मगर बंद हो नहीं सकता है तुमसे दर खुदा वाला। तो दुनिया वारा दरवाज़ा बंद करे छॾिया, महलात जा दरवाज़ा बंद करे छॾई, दुनिया वारा न ॾिसंदा, पर यादि रखजां ख़ुदा असांखे ॾिसण वारो आहे। ख़ुदा असांजे गुनाह जी पर्दापोशी कंदो आहे, पर ॾिसी रहियो आहे, उनखां असांखे केरु ॾकाईंदो। जॾहिं औरत ईअं चयो, हुन ज़ालिम शख़्स जे अंदर में तब्दीली अचे वई, इनक़िलाब अची वियो। माफ़ी थो घुरे, मुंहिंजी अधी भेण, पहिरियां वाकई मां गुनाह जो इरादो कयो हो, मां ज़िना जो इरादो कयो हो, पर तुंहिंजे लफ़्ज़नि मुंहिंजे मथां अहिड़ो असर कयो आहे जो मां तौबा ताइब थो थियां, रब जे दरबार में रुजू थो कयां पियो। ही पैसा वठ, पंहिंजो गुज़र सफ़र वञी कर। जीअं ई उन शख़्स तौबा कई आहे, उहो गुनाहनि वारो रजिस्टर जो खोले, जेको गुनाहनि सां भरियो पियो हो, ख़ुदा जे रहमत सां सभु गुनाह रही साफ़ थी विया। इहा आहे ख़ुदा जी रहमत, इहा आहे ख़ुदा जी इनायत, इहा आहे ख़ुदा जी मेहरबानी। त जेकॾहिं असीं गुनहगार आहियूं, वाकई गुनहगार आहियूं, इंसान ख़ता जो घर आहे, पर हर साल अल्लाह जी ज़ात व बरकात हेॾियूं रातियूं अता फरमाए त परेशान न थियो। तव्हांखे टेंशन करण जी ज़रूरत आहे कान का। अचो हिन राति में मूं रब जे दरबार में अचो, दुआऊं घुरो, इंशाअल्लाह ताला तव्हां में तब्दीली ज़रूर अची वेंदी। तव्हांखे दावत आहे, निंड न कबी, सुस्ती न कबी, रात तमाशे में रात न गुज़ारबी। हीअ रात बीही रब खां दुआऊं घुरबियूं, इल्तिजाऊं कबियूं, सलात तस्बीह पढ़बी, नवाफ़िल पढ़बा, जेके नमाज़ूं क़ज़ा थी वयूं आहिनि सभु अॼो की रात बीही क़ज़ा कबियूं। इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला असांजे रिज़्क़ में, रोज़ी में, इज़्ज़त में, आबरू में, दुनिया में, दीन में बरकत अता फरमाए छॾींदो। रब जी ज़ात व बरकात मुंहिंजो चवणु, तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। जन दोस्तनि सुन्नतूं नाइल करे